बी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदा हलूं। मुस्लिम लीग नून पारां कराची जे मेयर ऐं डिप्टी मेयर लाइ पीपल्स पार्टी जी हिमायत जो ऐलान करे छॾियो आहे। अॻूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर जो चवणु आहे त पार्टी मेयर जे लाइ पीपल्स पार्टी जे उम्मीदवार खे वोट ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। मोहम्मद ज़ुबैर जो चवणु हो त पार्टी जो फ़ैसिलो समूरा यूसी चेयरमैन मञण जा पाबंद आहिनि। जिन बि चेयरमैन खे ग़लतफ़हमी हुई उहा ख़त्म कई वई आहे। पीपल्स पार्टी सां क़ौमी सतह ते इतिहाद आहे। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मुस्लिम लीग नून पारां कराची जे मेयर ऐं डिप्टी मेयर लाइ पीपल्स पार्टी जी हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। अॻूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर जो चवणु आहे त पार्टी मेयर जे लाइ पीपल्स पार्टी जे उम्मीदवार खे वोट ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। मोहम्मद ज़ुबैर जो चवणु हो त पार्टी जो फ़ैसिलो समूरा यूसी चेयरमैन मञण जा पाबंद आहिनि। जिन बि चेयरमैन खे ग़लतफ़हमी हुई उहा ख़त्म कई वई आहे। पीपल्स पार्टी सां असांजो क़ौमी सतह ते इतिहाद आहे। ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। मुस्लिम लीग नून पारां कराची जे मेयर ऐं डिप्टी मेयर लाइ पीपल्स पार्टी जी हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। अॻूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर जो चवणु आहे त पार्टी मेयर जे लाइ पीपल्स पार्टी जे उम्मीदवार खे वोट ॾियण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची खां चीफ रिपोर्टर फयाज़ कुरैशी खां। जी फयाज़ कुरैशी, इहो ॿुधाइजो त मुस्लिम लीग नून पारां कराची जे मेयर ऐं डिप्टी मेयर लाइ पीपल्स पार्टी जी हिमायत जो ऐलान कयो वियो आहे। बिल्कुल कयूं। सिंध जे अॻूणे गवर्नर मोहम्मद ज़ुबैर हिन वक़्तु मीडिया सां ॻाल्हि कई आहे। संदसि चयनि पाकिस्तान पीपल्स पार्टी जो कराची में मेयर आणण जे हवाले सां उम्मीदवार खे वोट ॾियण जे हवाले सां मुस्लिम लीग नून पारां फ़ैसिलो कयो वियो आहे। संदसि चवनि त पार्टी जो फ़ैसिलो समूरी यूसी चेयरमैन आहिनि उहे मञण जा पाबंद आहिनि। संदसि इहो कहणो त जिन चेयरमैननि खे ग़लतफ़हमी हुई उनजो पिणु ख़ात्मो कयो वियो आहे। अहिड़ी तरह सां पीपल्स पार्टी क़ौमी सतह ते जेको इतिहाद आहे वफ़ाक़ी हुकूमत में उनमें न सिर्फ़ वफ़ाक़ी हुकूमत इतिहादी आहे बल्कि इलेक्शन में पिणु असां सां हिन हवाले सां सहकार कयो वियो। त वज़ाहत करे छॾी त नून लीग पारां जेके ग़लतफ़हमियूं साम्हूं अची रहियूं अहिड़े क़िस्म जूं ग़लतफ़हमियुनि जो ख़ात्मो थी चुको आहे। हिन वक़्तु जेको मेयर कराची जी जेका चूंड आहे इन हवाले सां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मेयर जी बाज़ाब्ता तौर ते मुस्लिम लीग नून हिमायत जो ऐलान करे थी। ठीक है फयाज़ कुरैशी, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी।